हिन हेडलाइंस न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे हॉकी मैचेस आपके खुशगवार लम्हों में हमेशा आपके साथ। अमेरिका पारां पाकिस्तान लाइ IMF प्रोग्राम जी मंजूरी जी आजियां अमरीकी परे वज़ीर एंटोनी ब्लिंकन चयो आहे त ख्वाहिश आहे त पायदार मुआशी बहाली लाइ पाकिस्तान IMF सां कम करे। ॾुखे वक़्त में पाकिस्तानी अवाम सां गॾु बीठल आहिनि। पाकिस्तान में मुक़रर अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम चयो आहे त पाकिस्तान हिन वक़्तु केतिरनि ई इक़्तिसादी चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। IMF पाकिस्तान जो कर्ज़ मंज़ूर कयो आहे। पाकिस्तान खे उन हवाले सां वधीक कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफां अगस्त में इक़्तिदार निगरान हुकूमत हवाले करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त कर्ज़ वठी वठी घणो वकार मजरूर कयो, हाणे किश्तो खणी मेहनत करणी पवंदी। अगस्त में इक़्तिदार निगरान सेटअप हवाले कयो वेंदो। मुल्की मफ़ादनि जे रस्ते अॻियां विछायल बारूदी सुरंगनि खे साफ़ कयो वियो आहे। मईशत ऐं परॾेही पॉलिसी में लॻल बाहि विसाई वई। साज़िशुनि खे नाकाम बणाए IMF जो प्रोग्राम बहाल कयो वियो आहे। दिवाले थियण जो ख़तरो ऐं साज़िशूं नाकाम थी चुकियूं आहिनि। सऊदी अरब ऐं चीन ॾुखे वक़्त में पाकिस्तान सां भरपूर सहकार कयो। IMF जो प्रोग्राम हलवो या माखी नाहे। कर्ज़ ते ख़ुशियूं न मल्हाइण घुरिजनि। सिफ़ारिश ऐं करप्शन सबबि क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि। माज़ी मां सबक़ हासिल कंदड़ क़ौमुनि जो रस्तो केरु रोके नथो सघे। मुल्की मईशत बहाल करण जो प्लान तयारु कयो वियो आहे। बेरोज़गारी खां बेरोज़गार IMF खां $1 अरब 20 करोड़ डॉलर जी पहिरीं किस्त स्टेट बैंक में मुंतकिल। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जो चवणु आहे त मुआहिदे जी 3 किस्तुनि मां पहिरीं किस्त पाकिस्तान खे मिली चुकी आहे। IMF $1 अरब 20 करोड़ डॉलर स्टेट बैंक में मुंतकिल करे छॾिया आहिनि। हुकूमती मुआशी टीम ॾुखे सफ़र में भरपूर साथ ॾिनो। मुल्क हिकु दफ़ो ॿीहर तरक़ी जे रस्ते ते अची चुको आहे। पाकिस्तान या IMF में मुआहिदे खां पोइ मुआशी बहितरी शुरू। रुपए जो मल में बहाल। इंटरबैंक में डॉलर वधीक सस्तो। स्टॉक मार्केट में तेज़ी। इंटरबैंक में डॉलर जे अघ में वधीक कयो पियो। 98 सालात पाकिस्तान स्टॉक मार्केट में 367 पॉइंट्स जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 45,882 पॉइंट्स जी सतह ते ट्रेड। पाकिस्तान के कर्ज प्रोग्राम ते दिल सां अमल करणो पवंदो। माज़ी में पॉलिसियुनि ते अमल न थियण सबबि महांगाई में इज़ाफ़ो थियो। पाकिस्तान के तवानाई जे शोबे में सुधारनि जी ज़रूरत आहे। पावर सेक्टर में टारगेटेड सब्सिडी बहितर करणी पवंदी। IMF जी MD क्रिस्टालिना जॉर्जिया। पाकिस्तान भारत का सीमा ताईं कौंसलर पहुच ॾियण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त सीमा जी भारत में मौजूदगी जे ते इख़्तियारनि सां राब्तो कयो वियो आहे। सीमा जी मौजूदगी तोड़ ख़ैरियत खां आगाह कयो वञे। भारत 7 ॾहाकनि खां वधीक अरसे खां कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे ठहराव जी मंज़ूरी वॾी कामयाबी आहे। पाकिस्तान कश्मीरी भाइरनि जी मुसलसल हिमायत जारी रखंदो। भारत वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी में मुलविस आहे। कश्मीर वेझो 8 ॾींहं अॻु दाड़ियल नथा अगवा थियल SHO गुल मोहम्मद महर बाज़ियाब। SSP इरफान समेत तरफ़ां तस्दीक़। संदसि चवणु आहे त मुग़वी SHO खे कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब करायो वियो आहे। घोटकीअ में बेदर्दी सां क़त्ल थियल मासूम भाउ ऐं भेण वारे मामले जी जांच हलंदड़। SSP तनवीर तुनिया जो चवणु आहे त मासूम भाउ ऐं भेण जे क़त्ल जी जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां जांच की पई वञे। वाक़ई में मुलविस जवाबदारनि खे जल्द वाइको कयो वेंदो। ज़िले में अमन मान जी ख़राब सूरताल क़बीलाई तकरारनि जो नतीजो आहे। ॾोहारी पुलिस ऑपरेशन जे रद्द अमल में कार्रवाई करे रहिया आहिनि। घोटकी में पुलिस पारां हुसैन बेड़े लिंक रोड ते मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा। लाश अस्पताल मुंतकिल। माजिवल जी सुञाणप न थी। हैदराबाद में पुरस्कार नमूने फोत थियल पारस शाह जे क़बर कुशाई कराइजे या न। मली जी अदालत तरफ़ां धुरनि खे हिकु दफ़ो ॿीहर ट्रायल कोर्ट सां राब्ते जी हिदायत। सदफ शाह जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर पारस शाह जे क़बर कुशाई में रोंडकू विझी रही आहे। भाउ जे खून सां इंसाफ़ लाइ जिदोजहद जारी रखी वेंदी। ऐं क़ौमी क्रिकेट टीम श्रीलंका ख़िलाफ़ टेस्ट मैच लाइ गाल में देरो जमाए छॾियो। सुभाणे नेट प्रैक्टिस शुरू कई वेंदी। ॿिन्ही टीमुनि विच में पहिरीं टेस्ट मैच 16 जुलाई खां खेॾी वेंदी।